अस्सलाम वालेकुम याली मदद आऊं तव्हांजी पंहिंजी सिंगर सबा सहर। मां जी ही वीडियो जो ठाहिण जो ख़ासि ऐं स्पेशल मक़सदु इहो आहे त कुझु ॾींहं पहिरियां तव्हांखे ख़बर आहे त मूं पंहिंजी पसंदि जी शादी कई हुई ऐं मूं कुझु टाइम पहिरीं बि मीडिया कई हुई। उन मीडिया में मूं साफ़ ज़ाहिर कयो हुयो त असांजे माइटनि मां असांखे ख़तरो आहे। उन जे बावजूद बि वरी असां चुप करे वेही रहियासीं। असां चयो ठीकु आहे, को मसइलो कोन्हे। उन खां कुझु ॾींहं पहिरियां तक़रीबन 6 ॾींहं थिया आहिनि या 7 ॾींहं थिया हूंदा। उन में मुंहिंजे माइटनि मूं ते अटैक कयो। रस्ते में असांखे बिहारे करे मूंखे धका धुकी कयूं, मुंहिंजे हस्बैंड खे कयूं। उन खां पोइ असां पुलिस में वियासीं, जामशोरो थाणे में, जंहिंमें असां FIR कढाइण जे लाइ बार बार उन्हनि खे चयोसीं, लेकिन उन्हनि असांजो को बि अज़ालो न कयो। उन खां पोइ अॼु मुंहिंजी ससु जेका ससु हुई उनजो ऑपरेशन थियो हुयो पथरी जो, त उहो इलाही सीरियस हुई। त अॼु उनजो ऑपरेशन ख़ैर ख़ैरियत सां थियो। त असां हुनजे पंहिंजे घर आयासीं उन खां पुछण जे लाइ। आयासीं त मुंहिंजा कज़न्स हिते रहंदा आहिनि। त उन्हनि असां ते मतिलबु जानी हमिलो कयो, सिधा असां ते फायरिंग कयनि। असां अचूं पिया ऐं असां पंहिंजी गाॾी में हुआसीं, सिधी सही असां ते फायरिंग कयनि। उन में असांजी जान बि वञी सघे पई, असांखे कुझु बि थी सघे पियो। लेकिन उन जे बावजूद बि असां वरी आयासीं पंहिंजी ससु खां पुछी करे। वरी उन खां पोइ असां वरी थाणे ते हींअर वियासीं, NC वग़ैरह कटाईसीं, FIR कटाई, लेकिन असांजो को अज़ालो कोन थियो। ऐं न पुलिस उन्हनि जे दर ते वई आहे, न कुझु थियो आहे। वरी असां घर आया आहियूं, असां ते फायरिंग करे वरी असांजे घर ते फायरिंग करे विया आहिनि। त बि असांजो पुलिस को बि अज़ालो न कयो आहे। ऐं अगरि जे असांखे कुझु बि थियो त उन जो ज़िम्मेवार जामशोरो पुलिस हूंदी, छो जो पुलिस को बि हींअर ताईं एक्शन नाहे खयों। ऐं पुलिस खे खपे, छो जो असांजो कोर्ट में केस हले पियो, त पुलिस खे खपे त असांजे तरफ़ां एक्शन खणे। लेकिन पुलिस असांजे तरफ़ां को एक्शन नथी करे। अगरि असांखे, मूंखे, मुंहिंजे हस्बैंड खे कुझु बि थियो, असांजी जान खे ख़तरो आहे इलाही, ऐं कुझु बि थियो त उन जा ज़िम्मेवार पुलिस जामशोरो हूंदी ऐं मुंहिंजा माइट, जिन जा मां वाज़े नाला बि कंदसि। कुझु टाइम पहिरीं मूं ते जेको अटैक कयनि 2-3 ॾींहं पहिरीं, त उहो मुंहिंजा मारोट हुआ। अल्हम्दुलिल्लाह हींअर मां पंहिंजे घर में सेफ़ आहियां, मूंखे कुझु बि न थियो, अल्लाह जे करम सां मां बची वियसि। लेकिन मतिलबु इहो बयानु ॾींदसि आऊं त अगरि असांखे कुझु बि थियो त हुन जा ज़िम्मेवार इहे सभु हूंदा। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़।